ताज़न हवाउन के शहर हैदराबाद में सिंध के नामियारे शायर अदीब ऐं दानिश्वर शेख अयाज़ के नाले से मनसूब सतून खूबसूरत अयाज़ मेलो सिंध म्यूज़ियम में शुरू थी वियो आहे। वधिक तफ़सील ॾिसूं था जहांगीर सोहड़ो जी हिन रिपोर्ट में। सर्द रातुन में हवाउन के शहर हैदराबाद में सिंध के नामियारे शायर अदीब दानिश्वर शेख अयाज़ के नाले से मंसूब सतो खूबसूरत अयाज़ मेलो हैदराबाद सिंध म्यूजियम में शुरू थी वियो। सिंध म्यूजियम में हलंदड़ ही सालियानो मेलो 5 ॾींहं जारी रहंदो। इन मेले के हवाले से जेतरो मुमकिन है आलमी मयार के कें अदबी मेले में जेतरा कंपोनेंट हुजन घुर्जन हिन मेले में असा उन ही सतह जो मयार उन ही सतह जा अदबी वेहकू रखियूं महफिल मौसीकी है। असा समझूं था तो ये इन यूनिक जो अयाज़ मेले जूं जेके भी शयूं आहिनि उहे सभु असां हिन मेले में शामिल कयूं आहिनि। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ईअं लॻंदो हुयो त जहिड़ो अदबी माहौल ऐं असांजे इनकलाबी शाइरनि खे यंगस्टर सफ़ा विसारे छॾियो आहे, पर अयाज़ मेले खे ॾिसी करे अहसासु थियो त इहे सफ़ा बि नाहे। अञा असांजा यंगस्टर्स जेके आहिनि पंहिंजे क़ौमी शाइरनि सां हीरोज़ सां ईअं ई प्यार कनि था ऐं सिंध कॾहिं बि मिटजणी कोन्हे। सिंध जो जेको सकाफ़त आहे इहा ईअं ई रहणी आहे। मेले में सिंध समेत पूरे मुल्क में समाजी शख्सियतुन मर्द औरत अदीबन शायरन सिविल सोसाइटी के मेंबरन ऐं शहरन वडे अंग में शिरकत कई। मेले जो इफ्तिताह सिंध हुकूमत के कल्चर ऐं तालीम वारे वजीर सैयद सरदार शाह कयो। मुझे कमाल की गाल इहा है शेख साहब जी, आउं तुंहिंजे हिकिड़े आशिक तौर हिकिड़े पढ़ंदड़ तौर हिकिड़े चाहींदड़ तौर असां हुनखे उन जी नज़र सां ॾिठो आहे, पर कमाल हुनजो इहो हो शेख साहब जो त हू असां अॼोके दौर जे असां जहिड़नि शाइरनि वांगुरु रुगो शाइरी पढ़ी हू तख़लीक़कार कोन थियो, उन फ़लसफ़ो पढ़ियो, उन दुनिया जी तारीख़ पढ़ी, उन मज़हबनि जो तक़ाबली इल्मु पढ़ियो, उन उहे सभु आसमानी मुक़दस किताब पढ़िया, उन साइंस पढ़ी, उन सभु शयूं पढ़ण खां पोइ उनजो शऊर ऐं इदराक जेको आहे शेख साहब जो हो, जेका फॉर्मेशन थी शेख साहब जी, उहा बुनियादी तौर ते इल्म मां थी। जॾहिं त तकरीब में पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन के अगवान हारिस खलील शेख अयाज़ ते मकालो पढ़ियो ऐं ख़ासि महिमाननि में मोनस अयाज़, ताज जोयो, डॉक्टर सहर इमदाद ऐं ॿियनि शिरकत कई। शेख अयाज़ अॼु बि ज़िंदा आहे, उनखे ॻायो ऐं वॼायो ऐं यादि कयो पियो वञे। शेख अयाज़ जूं ख़िदमतूं लाज़वाल आहिनि। सिंध के वञण टोड़ण में सिंध जे वजूद के बचाइण लाइ शेख अयाज़ जेके कुर्बानियूं ॾिनियूं उहे कॾहिं कोन विसरंदियूं। हिन सिंध के जेका तश्कील भिटाई खां वठी अयाज़ ॾिनी आहे उन में मुस्तक़बिल जा कहिड़ा रंग हुअणु घुरिजनि ऐं उन ॾिस में ही मेलो जेको आहे सो वॾो मददगार साबित थींदो। शेख अयाज़ घणो रुखी शख्सियत हुजे, शाइरीअ में, नसर में, फ़लसफ़े में, ऐं हुन सिंध खे घणो कुझु ॾिनो आहे। हक़ीक़त इहो आहे त ही मेलो वाहिद मेलो आहे जेको पहिरें ॾींहं खां वठी जेको मोमेंटम गेन कंदो आहे उहो आख़िरी राति ताईं बरक़रार रहंदो आहे, माण्हुनि जी दिलचस्पी बरक़रार रहंदी आहे ऐं अयाज़ जे पांधीड़नि जी जेका असां जेका दिलचस्पी ॾिसो था त सॼी सिंध खां जेके आहिनि से अचनि था ऐं हिन में शरीक थियनि था। असांजे नौजवाननि जे लाइ घणा मौक़ा न आहिनि जिते उहो पंहिंजो पाण खे एंगेज करे सघनि, इन करे इहो सुठो आहे। ऐं हाणे हैदराबाद में घणा मेला थियनि था, अदबी मेला बि थियनि था। इहो असांजे समाज लाइ हिकिड़ी नवीद आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त कल्चर्स डिपार्टमेंट जे हवाले सां असां जेको सहकार माना पहिरीं त न करे सघियासीं शुरू में जॾहिं मेलो स्टार्ट थियो उन खां पोइ जॾहिं खां असां सहकार कयो आहे, मूंखे ख़ुशी आहे त इन क़िस्म जूं जेके एक्टिविटीज़ मेला फ़िक्री निशस्तूं इहे असांजे नौजवाननि जी ज़हनी परवरिश लाइ आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइण लाइ त असांजो माज़ी जेको आहे असांजा जेके मोहसिन आहिनि सिंधी ॿोलीअ जा सिंधी समाज जा उन जे हवाले सां सो तमाम खुशी की ॻाल्हि आहे। महफ़िल अयाज़ जे नाले सां सुरन जी महफ़िल कैफ़े खाना बदोश जे अङण ते थी, जंहिंमें सिंध जे नाले वारे रागिन पंहिंजे सुरन जी वर्खा करे उते मौजूद माण्हुनि खे ख़ूब जुमायो। कैमरामैन मोहम्मद अली रिनसागर, जहांगीर सेणो, धरती न्यूज़ हैदराबाद।